क़यामत जे जेको होलनाक मंजर वारो ॾींहुं आ, इन ॾींहुं जे अंदर मुख्तलिफ इंसान मुख्तलिफ गिरोह हूंदा, पर इन गिरनि जे अंदर जेको हक वारो गिरोह, सच्चो गिरोह ऐं सच्चा इंसान हूंदा, उन्हनि जी तारीफ़ अल्लाह ताला हिन क़ुरान जे आयत जे अंदर बयान फरमाए छॾे आया। जॾहिं इंसान क़यामत जे ॾींहुं इन माशर जे मैदान में इंसान पसीननि खां भरिया हूंदा ऐं होलनाक मंजर हूंदो, नफ्सा नफ्सीअ जो आलम हूंदो, पोइ उन टेम ते के अहिड़ा बि इंसान हूंदा जिन्हनि जी तारीफ़ अल्लाह जे क़ुरान वॾे हिकिड़े सुहिणे अंदाज़े सां बयान फरमाए छॾे आया। हेॾे तवज्जो मूं पार रखो, मूं ने नारियो। अल्लाह ताला इरशाद फरमाए तो यौम तबयद्दु वुजूह व तस्वद्दु वुजूह, क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा अहिड़ा बि माण्हू हूंदा जिन्हनि माण्हुनि जा मुंहं चेहरा अल्लाह फरमाए तो रोशन हूंदा, चमकंदा पिया नज़र ईंदा रहंदा आहिनि। ऐं हिकिड़ा अहिड़ा हूंदा जिन्हनि जा चेहरा अगरचे दुनिया में उन्हनि जा अच्छा, दुनिया में उन्हनि जा खूबसूरत, दुनिया जे अंदर उन्हनि जा चेहरा मुंह सोना पिया नजर अचन आया, पर अल्लाह फरमाए तो क़यामत जे ॾींहुं के अहिड़ा बि हूंदा जिन्हनि जा चेहरा कारा ऐं अमलनि जी वजह से उन्हनि जे चेहरनि में का रोशनाई का रौनक हूंदी कान का। अब कुरान जे आयत जे मथा ईमान आया कोने को आया, ॻाल्हायो सही। मुजाज़ी दोस्तो, इब्ने तैमिया जो शागिर्द इब्ने कसीर वारे इन ॻाल्हि के लिखियो आ। तफसीर कुर्तुबी खोल अरबिया जा तफसीर, इन आयत जी तफसीर नबी पाक जो साबी हजरत अब्दुल्ला इब्ने अब्बास पियो करे, चओ सुभान अल्लाह। पाण फरमाता तबयद्दु वुजूह अहले सुन्नत व जमाअत, क़यामत जे ॾींहुं एले सुन्नत जा चेहरा चमकंदा, रोशन पिया नज़र ईंदा रहंदा। जदो यौम तबयद्दु वुजूह, अल्लाह फरमाए तो क़यामत जे ॾींहुं हिकिड़नि जा चेहरा रोशन नज़र ईंदा। इन क़ुरान जी तफसीर केर तो करे, चओ साबी रसूल पियो करे आया। पाण फरमाता तबयद्दु वुजूह अहले सुन्नत व जमाअत, इन आयत में जेके क़यामत जे ॾींहुं जंहिंजा चेहरा नूर वांगुर रोशन नूराई पदरा हूंदा, पाण फरमाता इहा ॿी जमात कोन हूंदी, ये एले सुन्नत जा चेहरा पिया नज़र चमकंदा नज़र ईंदा रहंदा। अज भी तू दुनिया ते सर्विस कर, असांजे मसलक वारो माण्हू भले गुनाहगार हूंदो, खताकार हूंदो आया, पर इन्हनि जो चेहरो ॾिसंदो ई त माशाअल्लाह नूर वांगुर पियो सुहिणो नज़र पियो ईंदो रहंदो आया। छेजे करे अल्लाह ताला ईमान वारी दौलत जेका रखे आया सा एले सुन्नत जे अंदर रखी छॾी आया, ऐं ईमान जो ताल्लुक डायरेक्ट अमल सी न आहे, ईमान जो ताल्लुक मोहम्मद अरबी जे ज़ात सां हूंदो रहंदो आहे। अज भी दुनिया के अंदर कई मसलक कई गिरोह आया, पर अमी दुनिया ते हलो चलो पिया। असा एले सुन्नत जे मस्जिदन में मस्जिद जे बारा को बोर्ड लगो पियो हूंदो आया, त उन जे अंदर अल्लाह जो भी नालो नजर ईंदो, त मोहम्मद जो नालो भी नजर पियो ईंदो रहंदो आया। अब यहाँ है ना के मानू लिखन था या हयो या कयूं, बस अल्लाह मदद, मोहम्मद जो नालो आए कोने को आया। असू इन्हीं जे करे पांजे नबी जो नालो ता लिखूं त कलमे जे अंदर अल्लाह पांजे नाले सा गड पांजे महबूब मोहम्मद जो नालो भी मिलाए छड़ियो आया है।
त इन्हीं जे करे ईमान मुहम्मद या रसूल अल्लाह या मुहम्मद लिखण सा कि न मस्जिद जे दर ते लिखण सा ईमान ज़ाया कोन तो थिए। अल्लाह उन मोमिन जे ईमान के पावर वारो फरमाए तो छड़िया अवा आलमन खां ॿुधो हूंदो अल्लाह जो बुरगुज़ीदा नबी हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला वही नाज़िल फरमाए प्यारा मूसा वञ हिकड़े इलाके बैबान जे अंदर हिकड़े माण्हू जी लाश रखी पईया जिन के उछलाए छॾियवल पर मां तो के वसियत तो करया त उन के गुस्ल भी दिया नमाज जनाजा भी पढ़ पर हुन के कब्र जे अंदर इज्जत सा रख। जेमल हजरत मूसा कलीमुल्लाह उन माण्हू जी वञी ज़ियारत करे तो ॾिसे तो तही त वॾो गुनाहगार बदकार इंसान जिन इंसान के मुसलमान पांजे कब्रन जे अंदर दफन भी कोन ते कयूं। अल्लाह ताला जी दरबार में हजरत मूसा कलीमुल्लाह अर्ज कयो ए मुंहिंजा रब भला इहो नेक कीअं बनियो तो जो दादलो कीअं बनियो। अल्लाह फरमायो कुल्लमा नशरत तौरात बनज़र इला इस्म मोहम्मद ए प्यारा मूसा पाके गुनाहगार हुओ पर जेको किताब तौरात मां अल्लाह तो जे मथा नाज़िल कयो हुओ मां इन तौरात जे अंदर त मुझे आखिरी नबी मोहम्मद जो भी जिक्र मौजूद आया। सुभान अल्लाह वो मां रब डिठो ते न गुनाहगार कदी न तौरात किताब के पढ़े थे जेमला आखिरी नबी जो तज़किरो दिसंदो वो जिक्र दिसंदो वो आया त इन नाले के चुम्मी करे अक्षन ते रखंदो वो मां डिठो त मुझे आखिरी नबी सा इन तो जे उम्मत के एडी अकीदत मोहब्बत आया त मां अल्लाह उन जा गुनाह माफ करे उन के जन्नत जो हकदार बनाए छड़ियो माया। तेजे करे मुसलमान अल्लाह जी जात बर हक पर मां के बुधायो अल्लाह ताला पांजे नबी के असां जे तरफ मोकलियो या कोन मोकलियो आया गालायो तो सही। दुनिया जे अंदर के वजीर जो कासद असां जे दर ते इंदो त माण्हू केडी इज्जत कंदा अबावे न अबा फिलाने माण्हू जो कासदा फिलाने नवाब जो फिलाने सरदार जो फिलाने वजीर जो आया पर मोहम्मद के आम दरता कोन आयो इन के मोकलण वारी जात अल्लाह जी जात आया है। अब आए न जे खुदा उनके मोकलियो आया तो मुस्तफा जो शान भी को पांजो नाया इन मोहम्मद के शान ॾियण वारी जात भी अल्लाह जी जात आया है। ये आए न वो अदा जी अल्लाह के शान मर्तबो दे आया वो इन जो शान मानू लिखाया मानू गाए उन जो शान आया वडे आवाज जो